पांजे लाइ सूर बताई। हाँ जेस ताईं तू हमज़े वारन जो डस न ॾींदे तेस ताईं तुझी हितां जान आज़ाद कोन थींदी। भले मुखे मुखे गोली हणी चल हणी चल मुखे गोली मां मरी नहीं तो पर पंजी सिवान गोली खोली तो मुंडी खाने में नहीं चल रही जेकरे तो जेकरे तो ज़बान न खोली ता संत संत कातरे कोहाड़ीअ सां वढी छॾींदो सां जेकरे तो ज़बान न खोली ता मोहम्मद अन्ना तमीत्र तंबईनाए जो तुम रुस्तम की ज़बान के कौन आए सकी सूबेदार साहब ताजो डीएसपी साहब ॾाढी सुठी ड्यूटी संभाली मुजरिम के गिरफ्तार करण जे बजाय उनके आगाह करे छॾियो। मां तव्हांजे चवण ते एफआईआर दाख़िल न कंदुमि जेसीं ताईं डीएसपी साहब हुकुम न ॾींदो। बाक़ी एनसी कटियां थो ऐं जांच बि कयां थो। जेकॾहिं तव्हांजो हमराह वलीदाद वटि ज़ाहिर थियो त पोइ अॻुवां जो केस वलीदाद जे मथां वणंदुसि। जेकॾहिं एफआईआर नथा कटियो त एनसी सन पर हली हुननि खे गिरफ़्तार त कयो न। हलूं था पहिरीं तेल जा पैसा त ॾियो मोबाइल पाणीअ ते कोन थी हले। वठो साहब तव्हां बि ॾाढी सुठी ड्यूटी था निभायो। सत भलाई जुल्म थियो कहर थियो अचलो खुलम मचियो छा थियो मां छा थियो छाला खणी एडो हुल कयो थई। ये समझो त मुसीबत सां विच में पजी वई कारो ॾाढा मालिक पहुची आडू दर ते छा मुसीबत अची वई आ किथे मुसीबत ॿुधा न आई रहे अचण वारी आ। हमजा छा थियो थई छो तो हा फाड़ी सत भिराई जो सिधी ॻाल्हि ॿुधा थियो छा आहे। भाॼाई जेकॾहिं अदा हुल न करे न तने हाँ फाटी पए न अजाई ॻाल्हि आहे न कूड़ थो ॻाल्हाया मुंहिंजी ॻाल्हि सोरहन आहे सच आहे। वॾी ॻाल्हि त रुस्तम खे वलीदाद वारा ॿधी खयो हलिया विया। अरे त पोइ ॿुधाए न त थियो छा आहे। छा थी पियो रुस्तम वलीदाद वारनि खे असांजो नशो ॾेई छॾे ऐं वलीदाद ते पहुची वञे त पोइ अरे मामजा पोइ त ये समझ सत भिराई मरी वई। या अल्लाह या अल्लाह मूंखे छा थो थिए छा थो थिए भाॼी पैर बचो हथ बचो ये सत भिराई मरी वई त हम तो ऑटोमेटिक मरी वेंदो आहे। अदा तोखे बि ओचो तो अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी हुई। अरे बहस छॾियो सत भिराई जा हथ पेर महट तोखे रुॻी ॻाल्हियूं पुछणियूं हुन ॿियो को कम थई। शुक्र थी मुझा मोला होश में अची वई उठ मचे शुक्र थियो त भिराई बची वई न त हम जो निधन को थी वञा। चाची छो सुस्त थी आहीं चाची। अल्लाह ते रख चाची अल्लाह ते रख। अल्लाह कंदो खैर सां रुस्तम घर मोटी ईंदो। अॼु वलीदाद वारा ॾाढा ॾखर ज़रूर कंदा रुस्तम जे वार खे बि तो कोन ईंदो। मूंखे हाणे कूड़ा दिलासा न ॾे
बलिदान वारनि जी इज्जत हाणे टके मुल विकाणी आहे। छा रुस्तम खे हाणे बख़्श करे छॾींदा? वॾा ज़ालिमन दा वॾा ज़ालिमन। मूंखे नथो लॻे त हाणे हू मुंहिंजे बछड़े खे ज़िंदा छॾे ॾींदा। ओ अब्बा, मां तोखे किथे ॻोल्हियां अब्बा? माण्हू मारण एतिरो आसान नाहे जेतिरो तूं सम्झी पई। अॻ में कॾहिं वलीदाद वारनि कब्रिस्तान भरे छॾिया आहिनि। इहा ॻाल्हि न कर अब्बा, हू वॾा ज़ालिम आहिनि। कंहिंखे बि बख़्श नथा कनि, कंहिंखे बि बख़्श नथा कनि। अॼु असां पुलिस में रिपोर्ट करे आया आहियूं। ॼाण पुलिस आई। बाबा, पुलिस कुझु बि कान कंदी। मां त सम्झां थो त पहिरियों ई वलीदाद पुलिस खे पैसा कराए छॾिया। ॾिठो न, तॾहिं त सूबेदार पिड़ कढी बीह रहियो। जेकॾहिं सूबेदार साहब कुझु न कयो न त मां DSP साहब सां सिधो वञी मिलंदुसि। जेकॾहिं उतां बि दाद फ़रियाद न थियो त कोर्ट जे अॻियां तॾो विछाए वञी वेही रहंदुसि जेसि ताईं इंसाफ़ न मिलंदो। जेसीं ताईं इहे सभु कुझु कंदे तेसीं ताईं न ॼाण हू ज़ालिम मुंहिंजे बछड़े सां केतिरो त ज़ुल्म करे छॾींदा। चाची, पुलिस जे आसरे ते कोन था वेहूं। अॼु राति ताईं वलीदाद वारनि जे मथां हलाक कंदुसि, पोइ मरंदुसि या मारींदुसि, पर पंहिंजे 100 टके ये निधन को थी मां कोन निंदुसि। मुंहिंजा भॻवान खे किथे ॻोल्हियां? अब्बा। अड़ी छोरी, तोखे इहा ख़बर आहे त ॾाइण छा खे चवंदा आहिनि, थींदी कीअं आहे? पुपी, मूं पंहिंजे वॾनि जी ज़बानी ॿुधो आहे त ॾाइण उन औरत खे चवंदा आहिनि जेका पंहिंजे औलाद जो दिलि कढी खाईंदी आहे ऐं पोइ उहा औरत ॾाइण जो रूप धारे वठंदी आहे। पर अमड़े, हीअ त पहिरीं ॾाइण आहे जेका मुड़ुस जी दिलि कढी थी खाए पई। मां चवां थी पंहिंजो वात बंदि रख। अमड़, मां त पंहिंजो वात खणी थी बंदि रखां, पर तूं कंहिंजो वात बंदि रखाईंदीअ। सॼो ॻोठ तुंहिंजे मथां थुकींदो जॾहिं तूं मुड़ुस खे पंहिंजे भाउनि खां माराईंदीअ। ज़ालूं त मुड़ुसनि जे हयातीअ जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि, दुआऊं। पर तूं कहिड़े क़िस्म जी ज़ाल आहीं? तूं त उहा ॾाइण आहे जेका मुड़ुस जी रत पीअंदीअ, रत। मां चवां थी टरो मुंहिंजी नज़रनि जे अॻियां त मुंहिंजे हथां मरी न पओ। वञो हेठां। मां नया ॾाइण अस्सलाम वालेकुम अस्सलाम। जबल, खबर तो बुधी हूंदई। हाँ रबू, बुधी चुको आहियां। वलीदाद वारा सभु हदूं ओरांगे चुका आहिनि। उन्हनि ज़ालिमनि जो को बि दीन ईमान कोन्हे। उन्हनि जी असां सां लख दुश्मनी सही, पर उन्हनि खे इहो बि एहसास कोन थियो त हू पंहिंजे भेण जे मुड़ुस खे ॿधे खणी विया। पुलिस में केस दाख़िल करायो अथव? जबल, तोखे त ख़बर आहे त हितां जी पुलिस केतिरो इंसाफ़ वठी ॾिए थी। जेकॾहिं इंसाफ़ करे हा न त असांजे हिननि हथनि हथियार न हुजनि हा। जबल, मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? वलीदाद वारनि जे चंबे मां सोट खे छॾाइणो बि ज़रूरी आहे, पर यार तो मथां ज़ोर बि नथो रखी सघां। वाह दोस्त वाह, जॾहिं मूंखे पंहिंजा छॾे पराओ करे हलिया विया
तहां मूंखे सहारो ॾिनो, मौत जे मुंहं मां कढी मूंखे नई ज़िंदगी ॾिनी। ऐं अॼु वरी तोखे मौत जे मुंहं में वठी हलां? न यार, न, इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे। मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सद वलीदाद जो मौत आहे, मौत। ऐं मुंहिंजी हिन दिल खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं वलीदाद जे रत जा ढुक भरे पीअंदुसि। त पोइ जबल जारी करे छॾ। जीअं ई मौक़ो मिलंदो त वली दाद मथां मौत पंहिंजी कड़कंदासीं। मूं सोचियो त मुंहिंजी जानू खे को न को मारे विझंदो, पर ही खगो कंहिंजे मरण जो ई नाही। हाणे जानू खे खाधे में ज़हर मिलाए ॾियां, जीअं हुन मां मुंहिंजी जान हमेशह जे लाइ छुटी वञे। छा पई सोची मारिया? अकबर, कुछ कोन पई सोचां। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी दिल में हिन महिल छा पियो हले। हाँ अकबर, तूं सही आहीं। मां इहो पई सोचां त जानू जो मौत कीअं थिए। तुंहिंजे सोचण सां छा जानू मरण वारो आहे? अजायो सोचे पंहिंजे दिल जो भार न वधाए। सॼो ॾींहुं घर में अकेली वेठी आहियां, ज़ाहिरा अहिड़ियूं सोचूं त ईंदियूं न। अकबर, मां चाहियां थी त कहिड़ी बि तरह जानू जो मौत थिए। मारिया, जानू खे मारणु मुंहिंजे लाइ को मसलो नाहे, पर तो ते एतबार कीअं कयां? छा जानू जे मौत खां पोइ तूं मूंसां शादी कंदीअ? मुंहिंजो वाइदो आहे तोसां त जानू जे मौत खां पोइ मां तोसां ई शादी कंदसि। वली, को ॾस पतो मिलियो? छोरे वात खोलियो? जन्नत, छोरो मरंदो मरी वेंदो पर वात कोन खोलींदो। छोरो वात जेकर नथो खोले त खणी हथ कढोसि। न भाॼाई न, रुस्तम जो त माइटनि खे लाश बि हथ कोन ईंदो, ऐं वरी तूं चईं थी त उन मां हथ कढे छॾियो। मुंहिंजो मक़सदु त पोइ सावण खे ई खणी अचो, हुनखे ॿ टे पादर लॻंदा न, पाणे सची कंदो। अदा, जेकॾहिं रुस्तम सची करे थो त पोइ सची कंदो तॾहिं बि मरंदो, जे न कंदो तॾहिं बि मरंदो। ईअं संत रुस्तम जी ज़िंदगीअ जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। सुभाणे राति असां उनखे ज़िंदा दफ़न कंदासीं। अदा, उनखे मारण मां तव्हांखे छा मिलंदो? जंहिं असांखे सरेआम बदनाम कयो, छा उन्हनि खे मां छॾे ॾींदुसि? अरबेली वनवाह मां भॼी निकिती आहे ऐं उनखे इन्हनि कमीननि पनाह ॾिनी आहे। इन्हनि खे त छॾ, जेके हिन जी तरफ़दारी कंदा न, उन्हनि खे बि मां ज़िंदा कोन छॾींदुसि। जेकॾहिं उन्हनि जी तरफ़दारी मां कयां त? छा तूं छा थी सम्झी? तूं मुंहिंजी भेण आहीं त मां तोखे छॾे ॾींदुसि? होश कर मुलाकात, होश कर। अदी मज़ाक थी करे। जेकर उन्हनि जी तरफ़दारी करे आ न त छोकिरीअ जो ॾस पतो कोन ॾे आ। रुस्तम, पंहिंजी जवानीअ ते तरस खा। तूं छा थो सम्झी त मां तो ते राम खाई तोखे छॾे ॾींदुसि? न, मां तोखे कुतर वारी मिशन में विझी
गब्बा करे छॾींदुसि। ॿुधाए त तो हमज़े वारनि खे किथे लिकायो आहे? ख़ामोश छो? ज़बान छो नथो खोली? जेकॾहिं ज़बान न खोली त ज़बान काकड़े खां छिके कढंदुसि। ॿुधाए न, ॿुधाए। जेकॾहिं नथो ॿुधाई त पोइ भर कलमो। न जेकॾहिं हीअं मरी थियो न त मूंखे अर्जुनी बस केरु थींदो? मरण ॾे हिन कमीने खे। अरबेली खे ॻोल्हे वठंदासीं। न न तूं पोइते अच, मां हिन खां पाणे पुछां थो। हीउ मूंखे ॾस ज़रूरु ॾींदो। रुस्तम, मां पंहिंजूं सभु दुश्मनियूं विसारण लाइ तयारु आहियां। तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त अरबेली किथे आहे? असां तुंहिंजे वार जो नालो बि कोन खणंदासीं। तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए अरबेली किथे आहे, उनजो ॾस ॾे। तूं आज़ाद आहीं रुस्तम, मां मजबूर आहियां रुस्तम। जेकॾहिं अरबेली मूंखे न मिली न त मां ज़िंदा रही कोन सघंदुसि। ऐं जेकॾहिं मूंखे अरबेली जो ॾस न मिले त पोइ मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। अकबर, सखणा पंध मूं वटि न कर। जेकॾहिं तो में हिम्मत आहे न त वञी जानू जे सीने में बंदूक हणी अच। पोइ हीअ मारिया सिर्फ़ु तुंहिंजी ऐं तुंहिंजी ई रहंदी। मारिया, तो मथां एतबार कीअं थो करे सघिजे? छा जानू जे मौत खां पोइ तूं मूंसां गद्दारी कान कंदीअ? वाइदो थी कयां, तोसां गद्दारी मां कोन कंदसि। जंहिंसां निकाह कयो थी उन सां बि गद्दारी? पोइ तुंहिंजे हिन वाइदे ते कहिड़ो एतबार? अकबर, तोखां हिकु मां सवाल थी कयां। हिकु छा, हज़ार सवाल करे सघीं थी। हज़ार न, सिर्फ़ु हिकिड़े सवाल जो जवाब दे। छा 18 सालनि या 20 सालनि जे मर्द खे 80 साल जी पौड़ीअ सां शादी कई आहे? मारिया, ही तूं छा पई चईं? इहो सच आहे जेको तव्हां मर्दनि जी निड़ीअ खां ॿाहिरि नाहे निकिरंदो। जेकॾहिं तुंहिंजी ज़ाल 80 साल जी पौड़ी हुजे त छा तूं हुन सां पंहिंजी दिलि जा हाल ओरे सघीं थो? अकबर, उमिरि ॿुधण सां ई तोखे एतिरी नफ़रत थी वई आहे ऐं तूं मूंखे शाबस नथो ॾीं त मां एतिरो वक़्तु हिकिड़े पौड़े सां कीअं गुज़ारियो आहे? छा मुंहिंजे सीने में दिलि न आहे? छा मुंहिंजा की ख्वाब न हूंदा? अकबर, मूं बि दिलि में की उमेदूं सजायूं हुयूं त मूंखे बि हम उमिरि हद खां वधीक प्यार करण वारो मुड़ुसु मिलंदो, जंहिंसां मां दिलि जा ॾुख सूर वंडे सघंदसि। पर वॾेरे मुंहिंजे मथां एॾो त ज़ुल्म कयो जो मुंहिंजा सभु ख्वाब चिकना चूर थी विया। हिकु अहिड़े पौड़े जे वर चढ़ियसि जंहिंसां मुंहुं मिलाइण में बि किरब महसूस थी थिए। कोई उन सां ज़िंदगी कीअं थी गुज़ारे सघिजे? उन मां जान छॾाइण धोखो न चइबो। मारिया, मां तोसां वाइदो थो कयां, तमामु जल्द न जानू मां तुंहिंजी जान आज़ाद हूंदी। कोई तूं मुंहिंजी थी रही या ॿिए कंहिंजी थी, तुंहिंजे मथां मुंहिंजो कोई ज़ोर न रहंदो।